दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पियारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे पंहिंजा वेरी ड्रामे जी। काफ़ी ॾींहंनि खां वठी मूं न्यू अपडेट न ॾिनी आहे। अॼु तव्हांखे जेका अपडेट ॾींदुसि तफ़सील सां हिकु बहितरीनु अपडेट्स ॾियण वारो आहियां पंहिंजा वेरी ड्रामे जी। दोस्तों हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां हिन वीडियो खे पूरो ॾिसिजो। अगरि तव्हां अधु में ही वीडियो छॾियो तव्हांखे अपडेट सम्झ में न ईंदी। ऐं ॿियो त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। जेका बि दोस्त नवां या पुराणा ॾिसी रहिया आहिनि सभिनी खे अर्ज़ु आहे, ज़बरदस्ती न आहे, हिकिड़ो प्यारो अर्ज़ु आहे। हाणे घणो टाइम वेस्ट नथा कयूं, हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों काफ़ी दोस्त मूं ॾे कमेंट करे रहिया आहिनि बार बार, यार छा पंहिंजा वे ड्रामो जेको शूट थी रहियो उहो वरी बंदि कयो वियो आहे, छा उन जा फ़ोटू नथा अचनि, शूटिंग जा वीडियो नथा अचनि। ऐं उन्हनि जी माना बार बार काफ़ी दोस्तनि अहिड़ा कमेंट कया आहिनि। उन्हनि खे अॼु जवाबु ॾींदुसि हिन वीडियो में। मां पहिरियों त उन्हनि खे मुखातिबु थी ॿुधाईंदो हलां। दोस्तों जॾहिं ड्रामो शूट शुरू ई कोन थियो हुई त मां पहिरियों तव्हांखे ॿुधायो त हिन ड्रामे जा जेका तव्हांखे मेकिंग वीडियोज़ पिक्चर न मिलंदा, छो त सिंध टीवी वारनि पाबंदी आई आहे अदाकारनि ते त बाबा शूटिंग जे दौरान कोई बि मोबाइल ते कंहिं शूटिंग जो सीन फ़ोटू वीडियो वग़ैरह न ठाहे ऐं सोशल मीडिया ते उनखे न फैलाए। ऐं असांजे ड्रामे जो जेको आहे न वक़ार ख़राबु थी वेंदो आहे, व्यूअरशिप ख़तमु थी वेंदी आहे। इन जे करे हाणे तव्हांखे इहे शयूं घटि नज़र ॾिसण में ईंदियूं। तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी जॾहिं टीज़र ईंदो अचानक तव्हां ॾिसंदो त हीउ ड्रामो काॾों शूट थी वियो। ऐं ॿियो त बरसाति जे करे बि कुझु ॾींहं शूट बंदि थी हुई, इहा हक़ीक़त आहे। बाक़ी ईअं न आहे जो ड्रामो यको ई बंदि रहंदो। हिन ड्रामे खे असगर चौधरी कोशिशि में लॻो पियो आहे त सभ खां पहिरियां हिन खे मां स्टार्ट कयां ऐं ऑनियर कयूं सिंध टीवी ते। उनजी इहा ई कोशिशि आहे। तमामु जल्द ही ड्रामो तव्हां ॾिसंदो सिंध टीवी यूट्यूब चैनल ते। ऐं तव्हांजो हाणे ज़हन क्लियर थी वियो हूंदो जेका तव्हां सां मां ॻाल्हि कई। असांखे ॾींदा इजाज़त। इन ख़ुशी में उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।